चिनासिन वाक़िया आगाह कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं त ख़ैरपुर वेझो फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां छेड़े सबब 2 ॼणा मारिजी विया आहिनि। गोलियूं लॻण जे करे पीरल ऐं नादिर फुलपोटो मारिजी विया आहिनि, जिन जा मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ॿिन्ही धुरनि जे हिक ॿिए ते फायरिंग सबब इलाइक़े में छिकताण वधी वई आहे। वाक़िया आगाह कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ हुयो, जंहिं तां फायरिंग कई वई आहे। अफ़सोसनाक ख़बर वकिलियूं पिया। ख़ैरपुर खां ख़ैरपुर वेझो फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां छेड़े सबब 2 ॼणा मारिजी विया आहिनि। गोलियूं लॻण सबब पीरल ऐं नादिर फुलपोटो मारिजी विया आहिनि, जिन जा मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ॿिन्ही धुरनि जी हिक ॿिए ते फायरिंग सबब इलाइक़े में छिकताण वधी वई आहे। अवांखे आगाह कंदा हलूं। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ हुयो, जंहिं तां फायरिंग कई वई आहे। ख़ैरपुर वेझो फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़े सबब 2 ॼणा मारिजी विया आहिनि। आगाह कंदा हलूं। गोलियूं लॻण जे करे पीरल ऐं नादिर फुलपोटो मारिजी विया आहिनि, जिन जा मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ख़ैरपुर वेझो फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़े सबब 2 ॼणा मारिजी विया आहिनि। इन हवाले सां ख़ैरपुर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली अकबर गोपांग लाइन ते मौजूद आहे। जी अली अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी शाह सिंह थाने जे ॻोठ भाणो फुलपोटो में ज़मीन जी पुराणे तकरार तां फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण सबब मासूम ॿार समेत 2 ॼणा जेके ऐं हिकु औरत जेका आहे उहा ज़ख़्मी थी पई आहे ऐं 2 ॼणा जेके आहिनि मौक़े ते ई जेको आहे उहो क़तल थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो त भानुकोट फुलपोटा में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान जेको आहे गोलियूं लॻण सबब 5 साला मासूम ॿार आहे जेको पीरल फुलपोटो समेत नादर फुलपोटो जेको आहे सॼे ते क़तल थी विया आहिनि। जॾहिं त गोलियूं लॻण सबब औरत जेका आहे हनीफा खातू समेत नईमुला फुलपोटो जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल जयपुर आंदो वियो आहे, जिन्हनि जो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त जेके क़तल थी विया आहिनि, जेके झेड़े में मारिजी विया आहिनि, उन्हनि जो जेको पोस्टमार्टम आहे उहो जारी आहे। उन सिलसिले में हद जी पुलिस सां बि राब्तो थियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त ही तकरार जेको आहे ज़मीन जी मालिकी तां तकरार पेश आयो आहे। अॻु में बि धुरनि जो झेड़ो थी चुको आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।